अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं सक़रंड खां एहसन सोलंगी जी तहलका अस्पताल सक़रंड में दवाउनि ऑपरेशन सहूलतुनि जे अणहूंद ऐं डॉक्टरन जी खोट ख़िलाफ़ सक़रंड भितरी क़ामेटीअ पारां सरपरस्त आला हाजी रफ़ीक खानज़ादा, चेयरमैन मोहम्मद सिद्दीक मंगियो, रज़ा मोहम्मद चांडियो ऐं ख़ैर मोहम्मद चन्ना सक़रंड प्रेस क्लब जे सरपरस्त आला मोहम्मद सिद्दीक मंगियो जी अॻुवाणी में सहाफ़ी चौंक सक़रंड ते सख़्त एहतजाज करे इलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते हिननि चयो त तहलका अस्पताल सक़रंड जे ट्रामा सेंटर, OPD ऐं ऑपरेशन थिएटर में दवाउनि ऐं ॿियनि सहूलतुनि जे अणहूंद जे करे तहलका अस्पताल में ईंदड़ माण्हुनि खे सख़्त परेशानीअ जो मुंहुं ॾियणो पवे थो। OT में सहूलतूं न हुअण सबबि एमरजेंसी केस नवाबशाह रिफर कया वञनि था, जेका ॻणतीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। अस्पताल में सहूलतूं ॾियण ऐं मसइलनि खे हल करण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, जेका पूरी न पई कई वञे। हिननि चयो त लाॻापियल इदारनि खां पुछाणो थियणु घुरिजे त सिहत खाते तरफ़ां मुक़ररु बजट किथे इस्तेमालु थिए थी। उन मौक़े ते मोहम्मद मुराद खानज़ादा, मजीद अब्बासी, करमुल्ला उन्नड़, सैयद कुर्बान शाह, शफ़ी मोहम्मद राजपूत, खुरम शहज़ाद, करीम बख्श कीरियो, कलंदर मला ऐं ॿिया मौजूद हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।